प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़री। नाज़रीन, कोरोना जी ॿी लहर दिसंबर ऐं जनवरी में ख़तरनाक थी साम्हूं अची सघे थी। तंहिंखे रोकण जे लाइ हुकूमत कारोबारी मर्कज़ ऐं बाज़ारूं शाम जो 6 वॻे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त दरगाहूं, सिनेमाऊं ऐं जिम्नाज़ियम खे 2 महीननि ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पर अपोज़िशन सम्झे थी त हुकूमत कोरोना ते सियासत पई करे, कोरोना खे साम्हूं रखी हुकूमत ख़िलाफ़ जेका अपोज़िशन जी तहरीक आहे उनखे माठारी करण जे लाइ इहे सभु हरबा इस्तेमालु कया पिया वञनि। हाणे कोरोना ते सियासत छो पई कई वञे, अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं त छा हिकु पासे कोरोना जी ख़तरनाक लहर आहे, ॿिए पासे अपोज़िशन जा इहे इल्ज़ाम आहिनि। हुकूमत पहिरें ॾींहुं जेका पहिरीं लहर में जेका हुकूमत जी हिकमत अमली हुई, हाणे ॿी लहर में हुकूमत जी हिकमत अमली उनजे मुख़्तलिफ़ छो आहे, इन ते अॼोको प्रोग्राम कबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे जनाब फिरदौस शमीम नक़वी साहब, पाण सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान आहिनि। उन सां गॾोगॾु हूंदी सेनेटर ससी पलीजो साहिबा, पाण पीपल्स पार्टी की मरकज़ी अगवान हैं। फिरदौस शमीम नक़वी साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। आखिर अपोजिशन ये क्यों समझ रही है कि अब जो हुकूमत की हिकमत अमली है कोरोना के हवाले से, वो दर हकीकत PDM की मूवमेंट को रोकने के लिए? देखिए, पहली चीज तो इसको 2 तरीके से देखा जा सकता है। अच्छा, ऑपोजिशन क्या चाहती थी जब पहला कोरोना का वेव आया? ठीक, अगर वो उस वक्त सियासत कर रहे थे या उस वक्त वो सियासत नहीं कर रहे थे, अगर वो असूलों की बात कर रहे थे तो जो सूरत हाल उस वक्त थी जिस वक्त वो कंप्लीट लॉकडाउन की बात कर रहे थे, और अगर आज उससे सूरत हाल बदतर है तो आज भी उन्हें कंप्लीट लॉकडाउन की बात करनी चाहिए। और अगर वो ये नहीं कर रहे, फिर इस बात का इतराफ़ करना पड़ेगा कि या वो उस वक्त सियासत कर रहे थे या वो आज सियासत कर रहे हैं। दोनों तरफ नहीं खेल सकते विकेट के। अच्छा, एक तरफ तो उन्हें चुननी पड़ेगी, एक, ठीक है जी, ये तो हुआ ऑपोजिशन। अब आया दूसरी ये बात कि पाकिस्तान तहरीक इंसाफ इस वक्त जलसों की को रोकने के लिए उन्होंने ये सब कुछ कर रहे हैं। देखिए, पहली चीज़ तो ये, इसकी हमें ज़रूरत क्यों है? ये जलसे हमारी सेहत पे बिल्कुल कोई असर नहीं कर रहे। पाकिस्तान की तारीख बताती है कि इस किस्म के जलसे और धरनों से कोई हुकूमत हिलती नहीं है, एक। दूसरी चीज़ ये है कि दुनिया भर ने इस बात का इतराफ़ किया कि पाकिस्तान ने जिस तरह से कोरोना के मसले को डील किया वो दुनिया के बेहतरीन 6 ममालिक में आता है। तो जो हमने पॉलिसी इख्तियार की हुई थी, हम उस पॉलिसी को क्यों तब्दील करें? हम अभी भी नहीं तब्दील कर रहे। ठीक, हम तो कोई नहीं कह रहे कंप्लीट लॉकडाउन होना चाहिए। अच्छा, हम तो अभी भी स्मार्ट लॉकडाउन, TTQ, हम ये चाहते हैं कि मुल्क के अंदर मैक्सिमम इकोनॉमिक एक्टिविटी जारी रहे बाय टेकिंग द लीस्ट पॉसिबल रिस्क, यानी लोगों को खतरा कम से कम रखा जाए और मईशत को भी नुकसान कम से कम पहुंचे। इसका वो कौन सा हसीन इम्तियाज होगा, उसकी हम पूछते रह रहे। हम छोटी छोटी चीज़ों के साथ, अच्छा भाई स्कूल बंद करके देखो नीचे होता है या नहीं, फिर स्कूल के अंदर बच्चों की पढ़ाई घर पे हो सकती है, बिल्कुल नुकसान नहीं होगा, टीचर्स को तनख्वाहें मिलती रहेंगी। उसके बाद जो है जिम्नेजियम बंद कर दो तो उससे इतना नुकसान नहीं होगा, शायद उससे कुछ कम हो जाए, वो कोशिश कर लेंगे। शादियों में 1000 गेस्ट के बजाय 300 कर दिए, अंदर नहीं हो बाहर हो। दोपहर के वक्त शादियां हो जाएंगी, रात के वक्त नहीं होंगी, इसके सर्दी का मौसम है। ये सारी चीज़ें हम एक्सपेरिमेंट करते रह रहे हैं और साथ साथ जिस इलाके से बढ़ रहा है वहाँ स्मार्ट लॉकडाउन कर रहे हैं। हमने बढ़ेगा और कुछ भी करना, लेकिन हम वो काम नहीं करेंगे कि सिंध के 29 डिस्ट्रिक्ट में से 9 डिस्ट्रिक्ट के अलावा 0 कोरोना केस था लेकिन कंप्लीट लॉकडाउन था। ये तारीख है कि कोई केस ही नहीं था, कोई अमवात ही नहीं हुई थी, लेकिन पूरे सिंध में, और प्रैक्टिकली जमीन के ऊपर कोई लॉकडाउन नहीं था। प्रेस कॉन्फ्रेंस और मीडिया में लॉकडाउन खेल रहे थे और जमीन पे कोई लॉकडाउन नहीं था। अच्छा, ये सबने देखा। हमने जब स्मार्ट लॉकडाउन की बात की तो वो भी आपने लाहौर की भी तस्वीर देखी, इस्लामाबाद की भी देखी, KP की भी देखी कि वो फिर लॉकडाउन होता था। फिर वहाँ से वो वाले मामलात नहीं होते थे जो कंप्लीट लॉकडाउन में हो रहे थे। तो नकवी साहब, आप ये फरमा रहे हैं कि अपोजिशन पहले भी कोरोना को मद्देनजर रखते हुए सियासत कर रही थी और अब भी वो सियासत कर रही है? मैंने ये नहीं कहा। देखिए, मैं कह रहा हूँ ऑपोजिशन का एक मदबा नज़र था
अच्छा, हम उससे सहमत नहीं थे, हम उससे एग्रीएबल नहीं थे। हमारा एक डिफरेंट पॉइंट ऑफ व्यू था। प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान इमरान खान साहब ने रोज़ अव्वल ये बात कही कि मेरा मुल्क का गरीब इस कंप्लीट लॉकडाउन का मुतहम्मिल नहीं है। ये दो राय थी, मैंने लफ्ज़ सियासत नहीं इस्तेमाल किया। ठीक, मैंने कहा ये एक राय अपोजिशन की थी और एक राय हुकूमत की थी। ऑब्वियसली हम हुकूमत में थे तो हमारी राय को प्रिवेल करना था, वो प्रिवेल की। अब ऑपोजिशन जो है जो वो राय उस वक्त रखती थी वो उससे क्यों मुनरिफ हो गई? ठीक है, अगर वो मुनरिफ हुई है तो पहले तो ये इतराफ करे कि हुकूमत की पॉलिसी ज्यादा बेहतर थी हमारी पॉलिसी से। अच्छा। इसलिए हम अपनी गलती उस वक्त की मानते हैं, मान लें गलती, ठीक, फिर आगे चल के बात करते हैं। ठीक है, ठीक है, यही मालूम करते हैं सेनेटर शशि पलीजो साहिबा से। शशि पलीजो साहिबा, जेका ॻाल्हि शमीम नकवी साहब करे पियो त अपोजिशन जी जेका पहिरियां हिकमत अमली जेको पहिरियां कुझु सोचनि पिया, हाणे उन जे मुख़्तलिफ़ छो था सोचनि, मुख़्तलिफ़ उन जे पोइ पाण पंहिंजी सोच जे पंहिंजे अमल जे ख़िलाफ़ छो आहिनि? महिरबानी अदा जी, न इहो बिल्कुलु न आहे। अदा पंहिंजी ॻाल्हि रखी हिते हू अपोज़िशन में आहिनि, हुननि वारी ॻाल्हि आहे, उन तरीक़े सां ॻाल्हि करणी आहे। मूंखे ख़बर आहे इहा ॾाढी ॾुखी सिचुएशन हूंदी आहे, मथे वरी हू गवर्नमेंट में आहिनि। हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान में जेकॾहिं कामयाब एंटी कोविड पॉलिसी ॾिनी त उनजी शुरूआति सिंध गवर्नमेंट कई, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजा सरवाण ऐं उहा मैंडेट जेको मिलियल आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे मिलियल आहे, ऐं उहो वाहिद सूबो आहे जिते PDMA जी के अपोज़िशन जी हुकूमत आहे। ऐं जेका बि बर्दाश्त ज़ाहिरी ॻाल्हि आहे PTI खां नथी थिए। हिकिड़ी कॉम्पिटिशन जो जेको आहे उहो बि अची थो वञे। सवाल छाजे करे जो महदूद वसीलनि में जिते तव्हां ॾिसो ऐं माण्हू पाण सिंध जा, चाहे सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजनि, उर्दू स्पीकिंग हुजनि, सिंध में सभु रहनि था जेके असांजी पंहिंजी मुख़्तलिफ़ क़ौमियतूं या बलोच हुजनि या ॿिया, त असीं त सभिनी खे सिंधी ऐं नओं सिंधी सम्झूं था। त उहो पाण उहे जाइज़ो वठी जेकॾहिं सोचींदा, हिकिड़ो ॿार ॿुधाए सघे थो त जितां नज़्म ज़ब्त सां महदूद वसीलनि में जिते तव्हांजो पाणी बंदि हुजे, तव्हांजी NFC जी बार बार कटौती कई वञे, तव्हांजी मुआशी सम्झूं था त सॼे पाकिस्तान में मामिलो रहियो आहे, ख़ासि करे कोविड वारी ॾींहनि में ऐं उन खां पहिरीं बि, पर हिननि खे जेतिरी मुआशत संभालणी हुई उहो संभाले कोन सघिया। ऐं उहो वधि में वधि मसइलो जेको आहे कटौतियुनि जे करे सिंध ते किरियो पियो। उनजे बावजूदि सिंध गवर्नमेंट जीअं करोना जी लहर आई पहिरीं, त उन में चेयरमैन बिलावल साहब जी चवण ते CM सिंध ॾुखिया फ़ैसिला कया, हालांकि उन्हनि खे रिज़िस्ट कयो वियो, उन्हनि खे रिजेक्ट कयो वियो। ऐं पोइ असां चयो ठीकु आहे, कलेक्टिव विज़डम में यकीन रखूं था पाकिस्तान में दलील तरीक़े सां, छाजे करे जो बॉर्डर्स वारी ॻाल्हि आहे बंदि न आहिनि, इंटर प्रोविंशियल ऐं हिकिड़ी वबा वारी सूरत आहे जेके सॼी दुनिया में किथे कंहिं मुल्क में थिए थी त ॿिए हंधि बि आसानी सां अची सघे थी। त साॻिए मुल्क में दलील सुबाई उन में तव्हां नथा करे सघो, उन में तव्हांखे यूनिफॉर्म पॉलिसी रखणी पवंदी ऐं तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे फेडरल हुकूमत सां गॾिजी कमु करणो पवंदो। फ्लेक्सिबिलिटी सिंध गवर्नमेंट ॾेखारी ऐं उन में तव्हां ॾिठो त उनजे बावजूदि असां ॿियनि सूबनि जे भेट में वधीक डिसिप्लिन सां, तरीक़े सां, इलाही तनक़ीद जे बावजूदि रिज़ल्ट ॾिनासीं। ऐं उनजो असरु इहो निकितो त ॿिया सूबा मजबूर थिया ऐं उन्हनि बि जेको आहे वठ पकड़ कई ऐं WHO हुजे या इंटरनेशनल जेका फोरम्स उन्हनि बि जेको आहे पाकिस्तान जी तारीफ़ करणु शुरू कई। हाणे ॿी लहर जेका आई आहे उन में बिल्कुलु आउं सम्झां थी त कोरोना हिकिड़ो चैलेंज आहे, पर ओतिरो ई ख़राबु हिकिड़ी हुकूमत ऐं ग़लति के फेडरल गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ जेका बिल्कुलु मुआशी तरीक़े ते तव्हांखे जेको दुबड़ में वठी पियो वञनि ऐं गैर जमहूरी फ़ैसिला, गैर आइनी फ़ैसिला बेटनि खां वठी पाणी जे हवाले सां, पाणी खां वठी NFC जे हवाले सां, उन खां वठी जेको बि तव्हां ॾिसो त उन में आइन खे जी बार बार लताड़ पई कई वञे, उन में रिस्क खणणो पवंदो। पर असां SOPs जो बिल्कुलु ख़्यालु कयूं था। 18 अक्टूबर ते हालांकि लहर शदीद कोन हुई, ॿी लहर उन तरीक़े सां कोन थी, पर तव्हां ॾिठो त असां हिते इम्कान कोशिशि कईसीं त गेट्स ते माण्हुनि खे सैनिटाइज़र बि ॾियूं ऐं जेको आहे मास्क जो बि चऊं। पर हींअर असीं पाण मास्क जेको आहे पीपुल्स पार्टी ऐं PDMA जी ॿी जमायतूं उहे 3 नवंबर ते बि असांजी इहो तासीस बि आहे, मुल्तान में बि असांजी तयारी आहे। असीं बिल्कुलु चाहियूं था, पर माण्हुनि जूं असां उमेदूं आहिनि
ऐं कोविड असांजे लाइ चैलेंज आहे त हिन हुकूमत जूं ग़लति पॉलिसीज़ गैर आइनी कदम असांजे लाइ ओतिरो चैलेंज आहिनि। असीं मार्च करे हथ ते नथा रखी सघूं। त पोइ जदोजहद असांजो फर्ज़ आहे। त पोइ शशि साहिबा पोइ मां सम्झो पिया त हींअर जेका हुकूमत जा हिकु हिकमत अमली आहे उहा फ़क़ति ऐं फ़क़ति PDM जी मूवमेंट खे रोकण लाइ आहे। बिल्कुलु ही छिरकजी विया आहिनि। ही बर्दाश्त पॉलिटिकल उहा नथा करे सघनि। ही सम्झनि था त असीं हुजूं ऐं हिननि जी सॼी टीम जेका आहे PTI जी रुगो फिरदौस साहिब जी ॻाल्हि कोन पई कयां। उहो त सिंध में आहिनि ऐं हुननि जो हिकिड़ो मजबूरी थिए थी ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुननि जो आहे एहतजाज करण या कीअं, पर जेको तव्हां हुनजे मथे वफ़ाक़ में ॾिसो त नेपोटिज़म फेवरेटिज़म उरूज ते आहे ऐं जेके पॉलिसी यूटर्न बार बार उन खे वठिणो थो पए। जिन पॉलिसीज़ खे असां रिजेक्ट कयो पार्लियामेंट खे भॼनि था। वॾी ॻाल्हि त हाणे जेके फैसला आहिनि हुजनि था वज़ीर आज़म करे छॾिया वञी कैबिनेट। बाबा जेका शइ आहे ख़ासि करे लेजिस्लेशन जे हवाले सां वेटरनि जो मसइलो हुजे छा हुजे त पार्लियामेंट में खणी अचिणो आहे। पर तव्हां ॾिसो हिते रुगो इंतकाम आहे या वरी धमकियूं आहिनि या वरी तव्हांखे मुआशी मार ॾियण लाइ ख़ासि करे सिंध खे उहो इलाही बार बार जेको आहे दॿायो थो वञे ऐं हुन जी मज़म्मत कयूं था ऐं ॿियनि सूबनि ते बि असरु थियो आहे। हिते बाशऊर माण्हू जमहूरी पसंदि माण्हू जिन वॾियूं जदोजहदूं हलायूं उहे चवनि था त पीसफुल जदोजहद असांजो राइट आहे। असीं बिल्कुलु ख़्यालु कंदासीं पर असीं माण्हुनि खे हुकूमत जी ग़लति पॉलिसी जे वर बि नथा चढ़ण ॾियूं। असांजो फर्ज़ु आहे, असांजो फर्ज़ु थिए थो पीसफुल जदोजहद में असीं माण्हुनि जी अॻुवाणी कयूं। बिल्कुलु नाज़रीन असां कोशिशि पे कईसीं त इन साॻे मौज़ू ते नून लीग जो बि मौक़िफ़ वठूं। असांजी जेका प्रोडक्शन टीम आहे उहा नून लीग सिंध जे सदर शामू शाह सां मुसलसल राब्ते में आहे। जीअं असांजो हुन सां राब्तो बहाल थींदो त असां उनजो ओपिनियन वठंदासूं। फिरदौस शमीन नकवी साहब, शशि पली जो साहिबा कह रही हैं कि क्योंकि हम समझते हैं कोरोना वाकई ख़तरनाक है, बल्कि ये जो हुकूमत है उसके जो इक़दामात हैं वो गैर आइनी हैं, वो गैर जमहूरी हैं, इसलिए हमें ये रिस्क लेना पड़ेगा और हमें हमारी जो तहरीक है वो हम किसी भी सूरत में छोड़ नहीं सकते, उसको हम कभी किसी भी तरीके से ठंडी होने नहीं देंगे। क्या कहेंगे आप? मैंने कहा ना कि पहली चीज़ वो इस बात का इतराफ़ कर रही हैं कि जो इक़दामात उन्होंने उस वक्त किए थे और वो समझती हैं वो सही इक़दामात थे, वो आज फिर क्यों नहीं कर रहे सिंध में और पूरे पाकिस्तान में, और वो आदमी खुद उन पे क्यों नहीं अमल कर रहा। जब दिन की अमवात 10 थी तो उस वक्त इन्होंने कंप्लीट लॉकडाउन की बात कर रहे थे। अभी तो पिछले पूरे हफ्ते में 20 से ज़्यादा हो रही हैं। जब केस 100 से ऊपर आ रहे थे तो मुराद अली शाह साहब ने हाथ जोड़ लिए थे कि ये 100 का मल्टीप्लिकेशन जो है हर आदमी 10 को फैलाता है और 1000 होगा और 1000 को 10,000 होगा और 10,000 को 1 लाख होगा और 1 लाख को 1 करोड़ लोगों को लग जाएगा अगर लॉकडाउन नहीं किया। आज इनको क्या इस अवाम से कोई हमदर्दी नहीं रही? क्या आज हिसाब तब्दील हो गया है? और जितनी मईशत को हमने तबाह किया, इसीलिए सारी ब्लूमबर्ग और वर्ल्ड इकोनॉमिक फोरम दोनों कहते हैं कि द फास्टेस्ट रिकवरिंग इकोनॉमी पोस्ट कोविड। जो फर्स्ट वेव, अगर ये इक़दामात हमने बुरे लिए होते, हमारे यहाँ कोई हिंदुस्तान जैसे अल्हम्दुलिल्लाह हालात नहीं हुए, हमारे यहाँ अल्हम्दुलिल्लाह ईरान जैसे हालात नहीं हुए, हमारे यहाँ स्पेन और इटली जैसे हालात भी नहीं हुए, हमारे यहाँ कभी ये नहीं हुआ कि सड़कों पे लाशें पड़ी हुई नज़र आई हों, ठीक, और कोई छूने को तैयार ना हो। तो हमें खुदा का शुक्र अदा करना चाहिए। और जहाँ तक इनकी जमहूरियत पसंद होने की बात है, पाकिस्तान पीपल्स पार्टी जिस तरीके से पार्लियामान को चला रही है वो सिंध में देख लीजिए कि सिंध में क्या स्टैंडिंग कमेटीज़ के अंदर अपोजिशन को रुकनियत दी हुई है, क्या पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है अपोजिशन को दी हुई है, क्या इस पूरे साल में आधा साल गुजर गया है असेंबली का इजलास नहीं हुआ, इसको जमहूरियत कहते हैं? क्या ये हुकूमत जो 12 साल से 13-16 साल है मुसल्लत हुई हुई है, उसने अवाम को क्या दे दिया? क्या शरह खानगी बेहतर हो गई या बदतर हो गई? ठीक। क्या लोगों को साफ पीने का पानी ज़्यादा मिलने लगा? परफॉर्मेंस की तो बात ये करें ही नहीं। ठीक, इनसे ज़्यादा बुरी परफॉर्मेंस तो किसी की हो ही नहीं सकती, इसलिए इनका 13वां साल है। सही, 13 साल के बाद कोई इंडिकेटर्स की बात कर ले मुझसे, जब चाहे जहां बात कर ले। अच्छा, NFC अवार्ड की बात करते हैं, कर लें भाई। 10 साल तो आप पहले रह गए, उसमें आपने कौन सा परफॉर्मेंस इंप्रूव कर दी थी? जिसने 5 साल खुद पीपल्स पार्टी की अपनी हुकूमत थी फेडरल, उसके अंदर
कह देते देखें हम क्या परफॉर्म कर रहे थे उस वक्त, और ये लोग आ गए उसकी वजह से हमारी परफॉर्मेंस खराब हो गई। अरे ना, आपकी उस वक्त भी परफॉर्मेंस सिफर थी, सिवाय जेबों में भरने के पैसे और कोई काम ही नहीं कर रहे आप लोग। ठीक है सची पल्लवी साहिबा, फिर तो शमीम नकवी पियो चए त हीअ का ॻाल्हि उन जी ॻाल्हि ॿुधी चवनि पिया त हिकु कारकर्दगी जी ॻाल्हि आहे त पोइ सिंध हुकूमत जी कारकर्दगी किथे आहे, उहा त सभ खां वधीक सवालिया निशान आहे। हुकूमत हींअर बि विजिलेंट आहे, हालांकि सीएम साहब ख़ुदि बि कोरोना में जेको आहे उनखे फेस कनि पिया। असांजी दुआऊं आहिनि सीएम साहब समेत जेके पार्लियामेंटेरियन आम असांजी आवाम आहे उनमें जेके जिनखे कोरोना थी आहे। पर हाणे पूरे पाकिस्तान में इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे वबा आहे, पर सिंध हुकूमत पंहिंजा ग्लोबल क़दम खणे पई। एनसीओसी मूजिबि कलेक्टिव जेका एफर्ट्स में या जेके गॾियल फैसला उते थियनि था उन हिसाब सां ई फैसला थियनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं उते पंहिंजे सूबे जी नुमाइंदगी कयूं था। सईद कॾहिं साहब जी तालीम जे हवाले सां तव्हां ॾिठो त गॾियल फैसला जेके थियनि पिया, हाणे उनमें सफ़ा हिकिड़ा अजीब जेकॾहिं फैसला कया वेंदा त पोइ सिंध आउं सम्झां थी एज़ अ पार्लियामेंटेरियन ऐं हिकिड़े साथी वर्कर जे त सिंध खे पोइ पंहिंजो फैसलो जेको आहे करणु खपे जेको हुननि जी माण्हुनि लाइ। अव्हांखे काल्ह वारे फैसले में अजीब फैसलो कहिड़ो लॻो, इहो थोरो असां मूं मिसाल ॾिनी ऐं बाक़ी थी चवां त एनसीओ जेको कोरोना जे हवाले सां बिल्कुलु सिंध हुकूमत लॉकडाउन जे हवाले सां जेको आहे उहे बिल्कुलु फैसला करे पई। ऐं हाणे जेके ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक सख़्तु फैसला थींदा ऐं उनमें ॿियनि सूबनि जे भेट में असां बल्कि कुझु सरसी हूंदासीं। पाकिस्तान जी बि जेका पॉज़िटिव इमेज ठहियो आहे उन जेका ॿी ॻाल्हि ऐं छा तफ़सील सां हुननि ॻाल्हायो आहे त मुख़्तसिर जवाबु ज़रूरु ॾेई छॾियां। ब्लूबर्ग जी ऐं ॿियनि जी ॻाल्हि थी त हुन में त इहो बि जेका रिपोर्ट आई जंहिंमें इलाही तनक़ीद हिननि सिंध गवर्नमेंट जे ट्रांसपोर्ट हिननि ते कई त हुन में इहो बि चयल आहे त ख़ुदि जेको वफ़ाक़ खे कंट्रीब्यूट करिणो हो, इवन जेको कराची शहर जी ॻाल्हि कयूं त 1.1 ट्रिलियन प्लस जेको आहे उन्हनि खे गॾियल जेके प्रोजेक्ट्स हुआ उन्हनि में ॾियणो हो मेगा प्रोजेक्ट्स जंहिं ॿिया उन्हनि में कोन कंट्रीब्यूट कयो। ऐं जेके प्रोजेक्ट्स आहिनि ख़ासि करे कराची जे हवाले सां पाण ॾिसूं इंटीरियर सिंध खे त वफ़ाक़ सफ़ा नेग्लेक्ट करे बल्कि बिल्कुलु उन्हनि खे हिकिड़े पासे करे छॾियो आहे जहिड़ो पर उहे इकाई हुजनि ई न या उहे पाकिस्तानी शहरी आहिनि पर माटे जी मां वारो सलूक आहे। त हाणे उन रिपोर्ट हिननि जी मुआशी हवाले सां उन्हनि ॻाल्हि कई त आउं उन्हनि खे ॿुधायां पंहिंजे माण्हुनि खे ख़बर आहे ॿियनि परे न वञूं एशियन तरक़ियाती बैंक या पाण ॿियनि जी जेको आहे रिपोर्ट्स न वञूं, रुगो सिर्फ़ु पाण स्टेट बैंक जा बि जेके हींअर आदाद शुमार खणूं त उन में घणो करे जेको आहे हिन हुकूमत जी असांखे उहा हेठां ई नज़र अचे पई। ऐं उन में जेके रुगो कर्ज़ ऐं इम्दादनि ते शयूं नथियूं हली सघनि ऐं जेको सूबो वधि में वधि कंट्रीब्यूट करे पियो, गैस हुजे, तव्हांजो जेको मादियात हुजे, कोर्स जे हवाले सां उनमें तव्हांजी सिंध जो जेको कंट्रीब्यूशन आहे रुगो कराची जो कोन्हे, हिन में कोर्स साईं सिंध जा आहिनि ऐं या तव्हांजी गैस आहे त सिंध मां निकिरे पई ऐं उन में सभु शहर आहिनि, सभु ॻोठ आहिनि, पर तव्हां ॾिठो 70% कंट्रीब्यूट करण जे बावजूदि असांखे जेको आहे लोड शेडिंग ऐं ॿियनि में जेको आहे असांखे बार बार उन में अज़ाब ॾिनो पियो वञे। इहा विक्टिमाइज़ेशन आहे बिल्कुलु। त तव्हांजी मादियात में तव्हांजी एॾो वॾो कंट्रीब्यूशन हुजे ऐं तव्हां हुन में CCI में बि जेको आहे भई कूड़ ॻाल्हायो ऐं उन्हनि खे उन्हनि जे हिसे जो जेको आहे उहो शेयर न ॾियो, इहे पाणी में थिए पियो। ऐं NFC में बिल्कुलु अंदरि खैर तव्हां ॼाण हिकिड़ो प्रोग्राम सॾायो ऐं शमीम नकीब साहब पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, उन्हनि सां गॾिजी असीं बहस करण लाइ बिल्कुलु असां हिकिड़ो प्रोग्राम इन ते सिंध हुकूमत जी जेका 12 साल कारकर्दगी आहे उन ते अवां ॿिन्ही सां शमीम साहब जिते बि जेको आहे आम आवाम जी भले जी ॻाल्हि कंदा त आउं सम्झंदुसि उते असीं बिल्कुलु उनखे छो असीं करासीं ऐं थी सघे थो त ईंदड़ ॾींहंनि में शमीम साहब असीं साॻी संधियूं हुजूं त जे करे उते वेही असांजी बहस मुबाहिसो थियनि त उहे असीं अंदरि खणी अची जेको आहे उहे ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। ऐं उन्हनि में हिननि जी जेका ॻाल्हि इहा आहे त हिननि PTI वारनि जी गवर्नेंस हिननि जी बेकार तरीन आहे। गवर्नेंस जे हवाले सां हिननि सभु जेका आहे PTI जी गवर्नमेंट ऐं हिनजे वफ़ाक़ी वज़ीर लिक ताड़े छॾिया आहिनि ऐं उन में आउं वधीक पाकिस्तान खे नथी करे सघां छो त उहे इहा हक़ीक़त आहे त इंडियन प्रोपेगेंडा असांजे ख़िलाफ़ इलाही आहे ऐं आउं उन करे उनजो मवाद वधीक नथी ॾियणु चाहियां, पर हिननि खे इहो सोचणु खपे त इकायूं फेडरेटिव यूनिट्स ई वफ़ाक़ खे मज़बूत करे सघनि थियूं। उन्हनि खे जेकॾहिं विक्टिमाइज़ कयो वेंदो त पाकिस्तान जेको आहे उहो ओतिरी तरक़ी कोन थो करे सघे त पाकिस्तान जी मज़बूती जेका आहे उहो इकाइयुनि सां सलाहण लाइ। ठीक है। अच्छा फिरोज शमीम नकवी साहब, एक तरफ तो वफाकी हुकूमत PDM के जो जलसे हो रहे हैं
उनको इजाज़त नहीं दे रही और ये तासुर दे रही है कि ये जो जलसे हो रहे हैं उनसे कोरोना फैल रहा है। लेकिन हम दूसरी तरफ देख रहे हैं कि हुकूमत के खुद के जलसे और उसके बाद दीगर पार्टियों के जलसे हो रहे हैं, लेकिन हुकूमत उनको इजाज़त दे रही है। तो ये सवाल तो फिर उठेगा ना कि ये जो कोरोना के अब जो इक़दाम लिए जा रहे हैं वो वाकई PDM को रोकने के लिए। जी देखिए, PDM के गिलगित बल्तिस्तान में PPP ने भी जलसे किए, PMLN ने भी किए। जब से NCOC ने ये कहा जी कि जलसे नहीं होने चाहिए, ठीक, तो PTI और हुकूमत ने जलसे बंद कर दिया। ठीक है, NCOC के ऐलान के बाद जमात इस्लामी का उसी दिन पेशावर में जलसा हुआ जी, वो भी मना किया गया। इनकी पार्लियामेंट्री पार्टी के लीडर्स ने पेशावर में ये यकीन दहानी दिलाई कि हम आते हैं, इस पे बात करते हैं, और ये लोग फिर आए ही नहीं। हमारा स्टैंड कंसिस्टेंट है कि ये ऐसी एक्टिविटीज़ ना करें। अवाम को हम शऊर दे रहे हैं और उनसे कह रहे हैं कि वो जाए नहीं, अपनी ज़िंदगी ख़तरे में मत डालें। सही। हम ये नहीं समझते कि हम इन जलसों को बाय फोर्स रोकना चाहते हैं। अच्छा, लेकिन हम अवाम को ये बात ज़रूर दिखाना चाहते हैं कि ये जो लोग अपने आप को कहते हैं हम कानून पसंद हैं, वो अदालती हुक्म को भी नहीं मानेंगे, वो एक्सपर्ट्स की राय भी नहीं मानेंगे। इससे कि इनके पास सिर्फ एक ही मकसद है कि अब्बू बचाओ मुहिम और पापा बचाओ मुहिम। अच्छा। इससे कि अभी तक ये जो कहते हैं कि जी हमने एक ही शोर मचा रहे हैं ना कि महंगाई, अच्छा, तो ये भी बता देते कि अगर ये हुकूमत में होते तो ये क्या चीज़ मुख्तलिफ करते कि $2 बिलियन अकाउंट में हो और $12 बिलियन का पेमेंट करना हो। ठीक है, तो शमी तो साहब वो पैसे कहाँ से लाते? जी, तो ये सारी चीज़ें जो है ना, अब एक चीज़ एक और, जी जी, क्या हर चीज़ जो है वो वफाक की जिम्मेदार है या किसी चीज़ की जिम्मेदारी सस्सी बहन जो हैं वो सिंध हुकूमत को भी देती हैं? चले कोई तो ऐसा शोबा होगा ना कि जिसके उनकी भी जिम्मेदारी है। जी जी जी, चाहे ट्रांसपोर्ट हो, चाहे साफ पानी का पानी हो, पीने का पानी हो, चाहे कूड़ा उठाना हो, चाहे तालीम हो, चाहे सेहत हो, वो भी आपने NICVD करते थे, वो भी उसके भी डायरेक्टर की बात सुन ली आपने। ठीक है, शमीम साहब ये बताइए कि जो मुल्तान और लाहौर में जलसे होने जा रहे हैं PDM के, हुकूमत इनको इजाज़त देगी? हम अब क्योंकि हालतें, अब कोरोना फैल रहा है तो अब बाय फोर्स भी इनको रोकना पड़ेगा। हम इजाज़त नहीं देंगे जब तक NCOC इजाज़त नहीं देती। अगर NCOC कहती है कि हालात बेहतर हो गए, इजाज़त होनी चाहिए, ज़रूर कर लें। नहीं कहती तो हम, लेकिन क्या हम उसके लिए खून बहाएंगे लोगों का? नहीं। क्या हम डंडे बरसाएंगे? नहीं। क्या हम रास्ते में रुकावटें डालेंगे? हाँ। हम कंटेनर्स लगाएंगे कि लोग ना जा सके। फिर भी लोग जाना चाहते हैं तो हम उन पे डंडे नहीं बरसाएंगे। हम बड़े बड़े बैनर्स लगाएंगे, लोगों को तालीम करेंगे कि भाई ये इससे आप अपनी जिंदगी को खतरा में डाल रहे हैं। चलो ठीक है, शमीम साहब आप हमारे साथ ही रहिए। ससी पलियो साहिबा जेका गाल फिरदौस शमीम नकवी पे चवे तो ससी साहिबा भले PTI जी हुकूमत, वफाकी हुकूमत तनकीद करे, पर जेका तनकीद सिंध हुकूमत थियणु घुरिजे उहा भी उनखे करणु घुरिजे। सिंध हुकूमत ॾुखी हालतुनि में, तमामु मुश्किल सूरताल में, महदूद वसीलनि में, विक्टिमाइज़ेशन में, जिते CM साहब खे जेको आहे चङे कम ते एप्रिशिएट करणु पए, पर नैब में जेको आहे बार बार कॉल कयो पियो वञे ऐं प्रेशर जा जेके हरबा आहिनि, उनजे बावजूद सिंध हुकूमत जेको आहे बिल्कुलु डिलीवर कयो आहे ऐं पंहिंजा कम जेको आहे जारी करे पई। ऐं उनमें तव्हां ॾिसो त बिलावल साहब, चेयरमैन बिलावल साहब जेको हर महीने तव्हांखे ख़ुदि कराची शहर हुजे या ॿियनि हुननि ते इफ्तिताह कंदे नज़र अचनि था। हालांकि वरी बि चवां त महदूद वसीला आहिनि, महदूद। हालांकि सिंध तमामु रिच आहे, मैदनी हवालनि सां, ॿियनि हवालनि सां, पोर्ट्स जे हवालनि सां, ॿियो सॼो पोटेंशियल ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में वधीक आहे, पर छा वापसी में असांखे उहो कुझु मिले थो? न। त सिंध जी सूरत हाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां ज़ीरो खां हाणे शयूं शुरू कयूं आहिनि ऐं जमहूरी प्रोसेस कोन रहियो आहे। बाक़ी फिरोज़ साहब जेका ॻाल्हि कई PDM जे हवाले सां, त इहे जलसा जेका आहिनि इहे रोकणु गैर जमहूरी हिकिड़ो अमल हूंदा। ॿी ॻाल्हि त चेयरमैन बिलावल साहब ऐं को चेयरमैन आसिफ साहब जे हवाले सां हुननि ॻाल्हि कई त हुननि पंहिंजे न कयल गुनाहनि जे हवाले सां आउं सोचां थी जेका क़ैदो बंदि काटी आहे, भुट्टो साहिबा, हुनजी फैमिली, जेके शहादतूं ॾिनियूं आहिनि, जेको ज़ुल्म थियो आहे फैमिली सां ऐं सियासत में जेका नाइंसाफ़ी थी आहे, ऐं छो त उहा सिंध जो
पाणी पी जेको आहे जनम वरितो आहे, असीं सम्झूं था पूरे पाकिस्तान जी नुमाइंदगी कनि था, पर सिंध सां इहो ज़ुल्म वॾो थियो आहे त लीडरशिप जेका आहे हितां कुर खणी उथी हुई, उनखे मथां लॻाइण लाइ जेको आहे छा माज़ून में कोन थियो आहे। ऐं हाणे बि वधि में वधि विक्टिमाइज़ेशन उनजे ख़िलाफ़ थी पियो वञे, बार बार थो चवण जी जेको आहे सभु ज़िम्मेदार आऊं सम्झां थी। ठीक है सची साहिबा अवां सां गॾु रहिजो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे नून लीग सिंध जे सदर जनाब शाह मोहम्मद शाह साहब सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। शाह मोहम्मद शाह साहब, पहिरियां त इहो ॿुधाइजो त पिशावर वारो जलसो थियो, हाणे मुल्तान ऐं लाहौर वारो जलसो हर सूरत में कयो वेंदो, ऐं ॿियो जॾहिं हाणे हुकूमत चवे थी पई त नवाज़ शरीफ़ अचे पंहिंजी वालिदा जे जनाज़े में ऐं शहबाज़ शरीफ़ खे बि उन्हनि पैरोल जी इजाज़त ॾेई छॾी आहे, त पोइ छा मियां साहब मुल्क में ईंदो? मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ पंहिंजे हिसाब सां ईंदो। एॾी वॾी फ़राख़ दिली ॾेखारी थी मौजूदा हुकूमत, जेका अञा ताईं शहबाज़ शरीफ़ साहिब खे जेल मां पैरोल ते रिहा करण तयारु कान्हे। ऐं इहा हुकूमत जेका हमज़ा शरीफ़ खे ऐं शहबाज़ शरीफ़ साहिब खे पंहिंजो पैरोल ते छॾण लाइ तयारु करणु, उन एॾी वॾी जिगर जो दिलि कढी कई आहे जो त नवाज़ शरीफ़ जो असीं सभु सम्झूं था बाबा, असीं ॻाल्हि मोहम्मद नवाज़ शरीफ़ ईंदो, ज़रूरु ईंदो, वतन ईंदो, पंहिंजे सोच सां ईंदो। वालिदा खां मथे का बि शइ हुन जनाज़े निमाज़ हुन हुते पढ़ी आहे। जनाज़े निमाज़ जेका पुट खे वाजिब पढ़णु खपे उन ते आहे, उहा पढ़जी वई आहे। बाक़ी नवाज़ शरीफ़ ज़रूरु ईंदो जॾहिं पार्टी फ़ैसिलो कढी, पाकिस्तान मुस्लिम नून जी सेंट्रल एग्जीक्यूटिव फ़ैसिलो कढी, तॾहिं मियां नवाज़ शरीफ़ ईंदो ऐं यकीनन ईंदो। सिहत ठीकु आहे, सिहत ठीकु कान्हे, हींअर किडनी तकलीफ़ में हॉस्पिटलाइज़ थियो हो, तंहिंजे करे जेको मियां साहब पंहिंजे हिननि जे टर्म्स कंडीशन ते कोन्हनि, पंहिंजे हिसाब सां कुझु जल्दबाज़ी ॿार त कोन्हे, या सदा पंहिंजे हिसाब सां ईंदो। सही है। अच्छा, ॿियो इहो ॿुधाइजो त पैरोल जे हवाले सां त हुकूमत चवे पई त असां शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे 5 ॾींहं जो पैरोल ॾिनो आहे, अवां केतिरो पैरोल चाहियो पिया? ॻाल्हि हीअ कि नवाज़ शरीफ़ जी वालिदा या शहबाज़ शरीफ़ वालिदा हिकु मामूली मामिलो न आहे। घटि में घटि सफ़ा घटि टाइम ॾियणु खपे त 15 ॾींहं 2 हफ़्ता ॾियणु खपनि। सफ़ा जो इंसानी हमदर्दी ॻाल्हि आहे। अञा ताईं शहबाज़ शरीफ़ खे पैरोल कोन मिलियो आहे। मां अञा त लाहौर वेठो आहियां, मां वेठो बि आहियां जाती मुरा में, मां वेठो बि मरियम साहिबा सां गॾु वेठो सजायो, पंहिंजे कन में मां अर्ज़ु कयो हींअर बि अञा ताईं शहबाज़ साहिब खे हमज़े खे पैरोल ते रिलीज़ कोन कयो। जे हुजे त को मर्द माण्हू त को आहे बि कोन, जो मर्दनि में जेको कैप्टन सफदर खे कोरोना आहे ऐं मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ॿाहिरि आहे, शहबाज़ साहिब जेल में, हमज़ो जेल में, जेके वॾा घर जा फैमिली हेठि, हिननि खे को हया शर्म हुजे हा त इख़लाक़ी हुजे हा। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं इमरान खान जो वालिद गुज़ारे वियो, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ उनजे ताज़ियत ते वियो। ऐं ॿियो ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं कंटेनर इमरान खान किरियो, मियां नवाज़ शरीफ़ इलेक्शन कैंपेन मुअतल करे ऐं हिनखे बाबा फ़र्क़ु आहे। चलो ठीक है। शामो शाह साहब, इहो ॿुधाइजो त मुल्तान वारो जलसो ऐं लाहौर वारो जलसो PDM हर सूरत में कंदी या कोरोना खे मद्देनज़र रखंदे हाणे उन जूं तारीख़ूं तब्दील थी सघनि थियूं? कोरोना यादगिरी आहे। कोरोना जे लाइ कोरोना खे हिन चयो कि ठली खंघ है, हिन माण्हू चयो त नॉर्मल बुखार है, नॉर्मल बुखार ये तो होता रहता है। हिन त मज़ाक पे कोरोना खे हलायो, कोरोना जो बहानो बनाए। जेकर एॾो वरी ॻाल्हि पोइ पाण छो जलसा कयां सवात में, पाण छो वियो गिलगित बल्तिस्तान में भले जलसो कयईं, जलसा इहो बहानो कोन हलंदो। कोरोना जो असांखे जेको एहसासु आहे, अपोजिशन खे वधीक एहसासु आहे। हिन माण्हुनि खे बुखूं मारियो आहे, हिन माण्हुनि खे कोरोना में मारियो। ही वॾी कोरोना ही पाण आहे, यानी हीअ कंटेनर कोरोना। जेसीं ताईं कंटेनर कोरोना ख़त्म थींदो मुल्क में कोरोना जो ख़ात्मो कोन थींदो। ठीक है। फिरदौस शमीम नूकी साहब, आप कैसे देख रहे हैं, क्या हुकूमत को जो अपोजिशन इस वक्त नून लीग जो इस वक्त मांग रही है कि भाई कम से कम 15 दिन का पैरोल देना चाहिए मियां शहबाज शरीफ को, उनकी वालिदा का मामला है, तो आप एज ए अपोजिशन लीडर हैं सिंध असेंबली के, आप इस फैसले को कैसे देखते हैं? देखिए, पहली चीज़ तो यह है कि कितने अफसोस की बात है जी। चलिए, बाप तो बीमार हैं जी, पोतों को क्या हो गया? पोतों को भी बीमारी हो गई है। अच्छा, वो पोते क्यों बैठे हुए? वो पाकिस्तान क्यों नहीं आते? क्या वो पाकिस्तान में पैदा नहीं हुए? क्या उनका अपनी दादी से कोई ताल्लुक नहीं है? क्या वो उनको दादी को कब्र में नहीं उतारने को तैयार? पता
पता है सफदर को कोरोना हुआ हुआ है? शर्म की बात है। ये कौन से खानदानी रिवायात की बात कर रहे हैं? जिनको अपनी खानदान में दादी का, चलिए वालिद उनके नहीं सफर कर सकते तो आ जाते, वो क्यों बैठे हुए मां? इसका जवाब दें। ये दूसरों से मांगते रहें, पहले अपना अमल तो कर दुरुस्त कीजिए। क्यों बैठे हुए हैं? खौफ से बैठे हुए हैं। देखिए हमारे दीन में जी जी जो मुस्तनद तरीका है जी, वो ये है कि दफन के वक्त होना चाहिए, ठीक, और दफन के बाद सोए मनाया जाता है। ठीक, उसके बाद तो आप सिंध की रिवायत के लिहाज से ये 15 दिन क्यों कह रहे हैं? 40 दिन लोग बैठते हैं। अभी मैं जाम मस्जिद साहब की ताजियत के लिए गया था सांगड़, तो उनके सब लोग कह रहे थे कि हम 40 दिन बैठ के यहाँ ताजियत लेंगे। तो 40 दिन का पेरोल क्यों नहीं मांगते? ये 15 दिन का क्यों मांगा है भाई? चले चले, ठीक है, 40 दिन मांग लेना। ठीक। ये कौन से, ये 15 दिन कौन सी इल्हामी किताब में लिखा हुआ है कि जी ताजियत 15 दिन लेनी है? अच्छा। बात ये कि जो आपकी मजहबी रसूमात हैं, जो एक बेटे के ऊपर फराइज आते हैं जी जी, शरई या इस्लामी, वो पूरा करने के लिए वो मौका दिया है। दूसरी चीज जी, ये बता दें कि जेल मैनुअल में क्या लिखा हुआ है कि अगर किसी कन्विक्ट की जी या किसी प्रिजनर की कोई रिश्तेदार मर जाए जी, तो उसको कितने दिन पेरोल दिया जाता है? जितना दिया जाता है। अगर वहां 25 दिन दिया जाता है तो शहबाज शरीफ को भी 25 दिन अच्छा, दिया जाए। ठीक 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 है, और अगर वहां 2 दिन लिखा हुआ है तो 2 दिन दिया जाए। ठीक है, ये ठीक। नहीं हो सकता ठीक। कि मुख्तलिफ कानून हो, ठीक कि है। ताकतवर के लिए अलहदा कानून और कमजोर के लिए अलहदा कानून। ठीक ठीक ठीक, तो ये मेरी बात इनकी समझ में नहीं आती। जी जी, और जो शाह ये मोहम्मद शाह बात- साहब और से ये जो मालूम बात करते एक- हैं। जी जी, शाह साहब से ये मालूम, शाह मोहम्मद शाह साहब, शमीम नकवी साहब जेका ॻाल्हि पियो करे त ठीकु आहे, मियाँ साहब त बीमार आहे, उन पुटनि खे त अचणु घुरिजे हुनजी ॾाॾी जी ताज़ियत में। ऐं ॿियो जेल जी जेल जो जेको आहे कानून, उन मूजिबि जेतिरो पेरोल हूंदो हुकूमत उहो ॾींदी। पोइ अपोज़िशन इहो छो थी चाहे त जेको ताक़तवर आहे उन लाइ अलॻि कानून हुजे ऐं ग़रीब लाइ अलॻि कानून? जेल मैनुअल सेखारण वारा खां पुछो वञे त जेल मैनुअल करे जेल में रहियो ई शमीम साहब करे को हिकिड़ो ॾींहुं रहियो आहे? मां 8.5 साल जेल में, मूंखे ख़बर, मुंहिंजी वालदा गुज़ारे वई, मां जेल में मुंहिंजी मां पैरोल ते कोन निकिरी सघियुसि ऐं पंहिंजी वालदा जो कुल कांधी कोन थी सघियुसि। सुवाल हीअ आहे, ही जाबरनि जी हुकूमत आहे। मां इन लाइ 15 ॾींहं मुंहिंजो घटि में घटि इन लाइ नवाज़ शरीफ जी वालदा शहबाज जी वालदा, मामूली ॻाल्हि न आहे। हज़ार लखा माण्हू हुन लाइ फातिहा ते ईंदा। फातिहा जॾहिं हज़ार लखा माण्हू ईंदा त छा हू 3 ॾींहं या 4 ॾींहं या 8 ॾींहं 15 ॾींहं गुॾो थिए? भाई अॼु ॾींहं ते अञा त पैरोल कोन मिलियो। इन लाइ छो कोन मिलियो? आख़िर तदफीन जो को इंतज़ामात केरु कंदो? आख़िर शहबाज साहब कंदो, पंहिंजो हमज़ो कंदो, मर्द कंदो, को मर्द माण्हू कंदो? सुवाल इहा त हींअर ताईं हिननि खे को ही नालाइक नाअहलनि जी हुकूमत आहे, कम ज़र्फ़नि जी हुकूमत आहे। कम ज़र्फ़ कहिड़ो शाह साहब, फिरदौस शमीम नकवी साहब पियो चए त भला पोटा हुन जा छो नथा हुकूमत पाकिस्तान छो नथा अचनि? मां चयो ई हो त हिनखे कहिड़ो तकलीफ़ पेट में सूर थिया, उहा हुननि जी मर्ज़ी आहे। पंहिंजे ॾाॾीअ ते अचनि या न अचनि, हुनजी मर्ज़ी आहे। पंहिंजी नमाज़ जनाज़ पढ़ी चुका आहिनि। सवाल हिनखे कहिड़ी तकलीफ़ पुछे पोइ तुंहिंजो लीडर सुभाणे इमरान खान अॼु लीडर ते अचे तुंहिंजो पुराणो लीडर जो अल्ताफ़ किथे आहे? ठीक है, ठीक एम क्यू वारे खे सुञाणा आहे। ठीक है, शशि पलियो साहिबा, शशि पलियो साहिबा इहो ॿुधाइजो त पीडीएम जी मूवमेंट जारी उसारी रहंदी? अवां लाहौर वारो जलसो बि कंदो, अवां मुल्तान वारो जलसो बि कंदो ऐं SOPs ते बि फॉलो कंदो? पीडीएम जी मूवमेंट में माठार हाणे न ईंदी, भले हुकूमत कहिड़ा बि फ़ैसिला करे? पीडीएम जी शुरूआत ज़बरदस्त तरीक़े सां थी आहे ऐं हीअ हुकूमत वाइड़ी थी वई आहे, हिनजे करे ई सभु हथकंडा इस्तेमालु करे पई। बिल्कुलु जारी जलसा असांजा हर रुकावट जे बावजूदि ज़बरदस्त रहिया आहिनि ऐं ईंदड़ जलसा थींदा SOPs खे बिल्कुलु फॉलो असीं कंदासीं। बाक़ी आउं सम्झां थी त बजाए हिनजे जो फिरदौस शमीम नकवी साहब इहा ख़ुदि पंहिंजी हुकूमत खां डिमांड कनि हा त शहबाज शरीफ साहब जेको अपोज़िशन लीडर आहे ऐं जंहिं खे जेको आहे फौरन छॾियो वञे, छो त असांखे अहसासु आहे। ख़ुदि पलियो साहब ऐं बाबा वारा जेल में हुआ, जॾहिं मुंहिंजे ॾाॾे जी डेथ थी वई हुई त जेल जा उन्हनि खे कोन छॾियो ऐं आख़िर ताईं मोह ॾिठो मुंहिंजे ॾाॾे जो, आख़िरी वक़्त में न दफ़ाए सघिया। तंहिं करे इहे गैर जमहूरी आमराना हुकूमतनि में हथकंडा थींदा आहिनि ऐं हिननि खे हिन खां जेको आहे बिल्कुलु हर तरीक़े सां इहो हिन खां पासो करणु खपे, छो त इहे शयूं यादि रहंदियूं हमेशह। बाक़ी पीडीएम खां ही ख़ौफ़ज़दा आहिनि। पीडीएम जे हवाले सां जेको आहे पुरअमन जदोजहद आहे ऐं तव्हां ॾिठो त लखे माण्हू जो समूह पंहिंजे पाण जोक दर जोक निकिरे थो, छो त माण्हू हुनजी वाशी पॉलिसी हुजनि
ऐं ॿिया गैर जमहूरी फ़ैसिला हुजनि उन हवाले सां बिल्कुलु ठीकु। कंदासीं। ऐं कोरोना खे वधि में वधि सिंध हुकूमत जेको आहे जे ख़िलाफ़ जेको आहे SOPs खे फॉलो कयो आहे करे ठीकु। पई। मज़ार हुजनि, ॿियूं शयूं हुजनि, तव्हां ॾिठो त हाणे खां ई पाबंदियूं उहे शुरू थी वियूं आहिनि ठीकु ऐं है। असीं ॿियनि सूबनि जी ठीकु। भेट में महदूद वसीलनि में काफ़ी बहितर कयूं था। ठीक है फिरदौस शमीम साहब, क्योंकि वक्त बहुत महदूद है, 30 सेकेंड्स हैं, फाइनल कमेंट्स क्या कहेंगे आप पेरोल के हवाले से? देखिए, मैं समझता हूँ कि ये कानूनी मसला है, पाकिस्तान की अदालतें आज़ाद हैं, इन्हीं ने कोर्ट को भी अप्रोच कर सकते हैं। एडमिनिस्ट्रेटिवली जो हुकूमत पंजाब फैसला करेगी वो आइन के मुताबिक, असूल के मुताबिक, रूल्स के मुताबिक करेगी, बहुत- और वो उसके अलावा जी। कोई इनको गुंजाइश नहीं देनी चाहिए। अच्छा। ये लोग ज़्यादा बड़े जालिम हैं कि ये ताकत में होके इन्हीं ने जो इस मुल्क के साथ जुल्म और तबाही लाए उसका वक्त के साथ साथ वो लोगों के सामने आता जाए। बहुत 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 शुक्रिया फिरदौस शमीम नकवी साहब, सेनेटर ससी पलीजो साहिबा, साईं श्याम महमूद शाह साहब। अवां टिनि मौज़ूअ महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां टिनि मौज़ूअ महिमान जो कोरोना जे हवाले सां मूंखे बि ॿुधो। अपोजिशन जो इहो चवणु आहे त हुकूमत भले कहिड़ा बि क़दम खणे, असां SOPs ते फॉलो कंदासीं ऐं इहो कुल मुल्तान वारो जलसो आहे ऐं लाहौर वारो जलसो हर सूरत में कयो वेंदो। हिन सां गॾोगॾु अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रिट खे ॾींदा इजाज़त। अला वाही।